अस्सलाम वालेकुम तार सुबह STV न्यूज़ सां वली मोहम्मद चारो नज़र विझूं था काज़ी अहमद खान साहिल लाखो जे हिन रिपोर्ट ते नाज़रीन काज़ी अहमद कोट फ़कीर म्यांदाद चांडियो में सिंध के मशहूर सुगड़ फ़कीर हाजी म्यांदाद चांडियो सैलानी सूफ़ी फ़नकार रुज़वान अली चांडियो ऐं कामरान अली चांडियो पारां मच कचारी मुनक़द कई वई, जंहिंमें महिमानी ख़ास पब्लिक अकाउंट सिंध ग़ुलाम क़ादिर चांडियो समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि सांगड़, दादू, नाबशाह, सकरन, नौशरो, फिरोज़, दरिया खान मरी, घोटकी, सेवन, दौलतपुर समेत ॿियनि शहरनि मां आयल माण्हुनि महिमाननि दरगाह पीर हाजी नूर शाह जेलानी चे सैयद असद अली शाह जेलानी समाज अगवाना हाजी खान लाखो शायर माशूक दर्ज समेत सूफ़ी फ़नकारनि शायरनि अदीबनि साफ़ियनि सुगड़नि वरे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पब्लिक अकाउंट्स चेयरमैन ग़ुलाम क़ादिर चांडियो साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ियुनि कचहरियुनि मां प्यार मोहबत वारो सिलसिलो क़ाइमु थिए थो, माण्हू कचहरियुनि मां घणो कुझु सिखे थो। उन चयो त फ़कीर हाजी म्यांदाद चांडियो सैलानी ऐं उन जा फ़र्ज़ंद सूफ़ी फ़नकार रुज़वान अली ऐं कामरान अली चांडियो जसल आहिनि, जेके हर साल हेॾो वॾो मच कचारी जो प्रोग्राम कराइनि था ऐं समूरे सिंध खे हिकु हंधि गॾु करे प्यार, अमन, मोहबत जो पैगाम खे सॼे सिंध ताईं पहुचाइनि था। जॾहिं त सुगड़ मंठार ॿुघियो भाई खान जतोई, अली हसन चांडियो, ॾाढ़ू भान, मुनीर कुंभर ऐं ॿियनि सुगड़नि ॾोर गुज़ार तूं सिंगार ऐं बैत ॿुधाए वाह वाह कराए छॾी ऐं ख़ूब दाद हासिल कयो। जॾहिं त सूफ़ी फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कंदे सूफ़ी राग ॿुधाए सिॼ उभारे छॾियो।